उन खां पोइ अव्हांखे ॿुधायो हिंगोजा में सिंध हाई कोर्ट जो हुकुम ते एसी सुबोधेरो ऐं मुख़्तियारकार पुलिस साण करे कब्रिस्तान अंदरि गैर कानूनी अदावतूं राहे पट करे छॾियूं। अमलदारनि मूजिबि मुख़्तलिफ़ कब्रिस्ताननि तां कब्ज़ा हटाइण लाइ अदालती हुकुम ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। हिंगोजा मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल जब्बार चांग, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ताहिरा के ॿुधाईंदो हलां। सिंध हाई कोर्ट 70 बेंच जे हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर सोबोधेरो अदील अहमद सोऊ ऐं मुख़्तियारकार सोबोधेरो वक़ार अहमद शेख पुलिस जी वॾी नफ़री ऐं टीचर समेत हिंगोजा लॻ तारीख़ी कब्रिस्तान पीर मशाक साईं ते पहुची कब्रिस्तान जे अंदरि गैर कानूनी अदावतनि जंहिंमें केतिरनि ई घरनि खे ड्राहे पट कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर सोबोधेरो अदील अहमद सोऊ ऐं मुख़्तियारकार सोबोधेरो वक़ार अहमद शेख ॿुधायो त तालके सोबोधेरे जे मुख़्तलिफ़ जेके कब्रिस्ताननि जा कब्ज़ा हटाइण लाइ अदालती हुकुम ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। पीर मशाक कब्रिस्तान में गैर कानूनी अदावतूं हटाइजूं वञनि ऐं हिन चयो त जेके अदावतूं अञा ताईं ठहियल आहिनि उन्हनि खे मिटाइण लाइ नोटिस पिण ॾिना विया आहिनि। जॾहिं त जेके नथा ठहनि ॿी सूरत में ऑपरेशन करे समूरियूं जेके गैर कानूनी जेके अदावतूं आहिनि उहे पिण ड्राथियूं वेंदियूं। जी ताहिरा, महिरबानी अव्हांजी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।